अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, कहिड़ा हाल आहिनि। मां पंहिंजे यूट्यूब चैनल मेहरान व्लॉग में तव्हांखे भली कर चवां थो। फ्रेंड्स, पंजाबी में चवणी आहे त जिने लाहौर नहीं वेख्या उहो ॼमिया ई नहीं। हाणे हिन चवणीअ में केतिरी सदाकत आहे, अचो त ॾिसूं था हिन वीडियो में। असां पंहिंजे वीडियो जी शुरूआत कयूं था लाहौर जी तारीख़ जो शाहकार शाही किला खां, जेको सकाफ़त ऐं तहज़ीब जो हिकु ज़िंदा सबूत आहे। दोस्तों, अगर तव्हांखे सैर करणो आहे त हीअ गाॾियूं हरदम तैयार बीठी हूंदियूं आहिनि। महज़ सिर्फ़ु 100 रुपये भरे करे तव्हां पूरे किले जो सैर करे सघो था। अगर शाही सवारी जो मज़ो वठिणो आहे त टांगा भी मौजूद आहिनि, लेकिन असां ॻोठाणा माण्हू ऐं असांजे लाइ हीउ पंध कुझु बि न आहे। हिन किले जी तारीख़ ज़माने क़दीम सां मिलंदी आहे। लेकिन हिन खे ॿीहर तामीर मुग़ल बादशाह अकबर आज़म 1556 खां 1605 ताईं कराई। जेको हींअर मुग़लिया फ़न तामीर ऐं रिवाज जो हिकु शानदार नमूनो नज़र ईंदो आहे। हिन किले जे अंदरि कुझु मशहूर जायूं आहिनि, जहिड़ो कि शीश महल, आलमगीरी दरवाज़ो, नौलखा महल ऐं मोती मस्जिद शामिल आहिनि। ऐं इन के अलावा किले जे अंदरि हिकु म्यूज़ियम भी आहे, जंहिंमें पुराणे ज़माने जूं शयूं रखियल आहिनि, जहिड़ो कि पुराणे ज़माने जा औज़ार, असलो, तस्वीरूं, लिबास ऐं फ़ानूस वग़ैरह रखियल आहिनि, जेके पंहिंजी असल शक्ल ऐं चमक दमक सां मौजूद आहिनि ऐं उन्हनि जी शान शौकत में कोई फ़र्क़ु न आयो आहे। अगर तव्हां म्यूज़ियम जी सैर करणु चाहियो था त टाइम जी पाबंदी करणी पवंदी, छो जो शाम जो 4 बजे म्यूज़ियम बंदि थी वेंदो आहे, जेको असांखां बि ॾिसणु रहिजी वियो। मुंहिंजी तमामु दोस्तनि खे सलाह आहे त थोरो टाइम कढी हिन किले जो सैर ज़रूरु कयो, ताकि तव्हां बि चई सघो जिन लाहौर नहीं वेख्या उहो ॼमिया ई नहीं। इन खां अलावा ॿियूं बि काफ़ी शयूं घुमण वटां आहिनि, जहिड़ो कि मीनार पाकिस्तान, शालामार बाग, बादशाही मस्जिद, दाता साहिब जी दरबार ऐं घणो कुझु आहे। इन जे लाइ तव्हांखे काफ़ी सारो टाइम कढणो पवंदो। इंशाल्लाह असां टाइम कढी इन सभिनी शयुनि जा वीडियो ऐं व्लॉग ज़रूरु ठाहींदासीं, अगरि ज़िंदगी रही त। फ्रेंड्स, असांजो तव्हांखे नंढो वीडियो कीअं लॻो, पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो ऐं कमेंट्स बॉक्स में पंहिंजी कमेंट्स ज़रूरु लिखिजो। इंशाल्लाह नेक्स्ट मिलंदासीं वरी कंहिं नए वीडियो ते। त पोइ असांखे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत।